Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. 50 सैकड़ो शुगर मिल सियासी शख्सियतुनि जो आहिनि। खंड स्कैंडल जो पाणमरादो नोटिस वरितो वञे। तहरीक तहफ़ुज़ाइन पाकिस्तान जो चीफ जस्टिस ए आफरीदी खे ख़त। महमूद खान अचकज़ई, अलामा नासिर अब्बास, असद कैसर ऐं मुस्तफ़ा नवाज़ कोकर तरफ़ां ख़त चीफ जस्टिस ॾांहुं माणियो वियो। ख़त जे मतन में चयो वियो आहे त शुगर मिल्स इंडस्ट्री में गैरकानूनी पॉलिसियुनि ऐं क़दमनि ते सख़्तु एहतिसाब थियणु घुरिजे। पब्लिक अकाउंट्स कमेटी में इंकशाफ थियो आहे त 300 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन थी आहे। जनवरी खां वठी खंड जी क़ीमत 200 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई आहे। खंड जी खोट बावजूदि जुलाई 2024 ऐं मई 2025 ताईं 7,65,000 मैट्रिक टन खंड ॿाहिरि माणी वई। ख़त में चीफ जस्टिस खां मुतालबो कयो वियो आहे त मामले खे 3 रुकनी जजिस जी कमेटी ॾांहुं मोकिलियो वञे। पारामरादो नोटिस वठी जांच लाइ कमीशन जोड़े शुगर मिल्स स्कैंडल जे ज़िम्मेवारनि खे साम्हूं आंदो वञे। हक़ीक़त जाचण सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे। असां रुगो हिते कानून जी भञकड़ी खे ॾिसंदा आहियूं। मां सम्झां थो त हाई कोर्ट खे बि हक़ीक़त जी जाच में न वञणु घुरिजे। चीफ जस्टिस ए आफरीदी जा रिमार्क्स। चीफ जस्टिस ए आफरीदी चयो त सुप्रीम कोर्ट में हक़ीक़त जी जाच बाबति मामला न अचणु घुरिजनि। हक़ीक़त जी जाच सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे। घरेलू ख़र्चनि जी अदायगी बाबति हक़ीक़त जाचणु फैमिली कोर्ट्स खे करणो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री घरेलू ख़र्चनि जी अदायगी बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। कराची वासण नारीअ जे मज़हब मटाइण ऐं शादी जे केस में सुप्रीम कोर्ट नारी खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस ए आफरीदी दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त दरख़्वास्त गुज़ार जूं 2 धीअरूं 2021 खां गुम थी वियूं हुयूं। केस दाख़िल कराइण बैदि सिंध हाई कोर्ट सां रुजू बि कयो हो। पुलिस केस में C क्लास चालान जमा करायो। चीफ जस्टिस ए आफरीदी चयो त रिकॉर्ड मूजिबि छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त पुलिस 1 साल ताईं पीउ खे छोकिरी सां राब्ते ऐं शादी जो न ॿुधायो। चीफ जस्टिस ए आफरीदी चयो त असां छोकिरी खे घुरायूं था। जेकॾहिं ज़बरी शादी कराई वई आहे त कार्रवाई कंदासीं। चीफ जस्टिस 7 अगस्त ते छोकिरीअ खे सख़्तु सिक्योरिटी में अदालत आॾो पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची में सीनियर वकील ख्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट। कराची हाई कोर्ट बार जे सॾ ते वकीलनि कोर्ट रूम ॿाहिरियां एहतजाज कयो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। 4 ॾींहं अॻु डिफेंस फेस 6 में मस्जिद अंदरि वकील ख्वाजा शमसुल इस्लाम खे क़त्ल कयो वियो हो। मक़तूल जे भाउ जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। वकील ख्वाजा शमसुल इस्लाम खे क़त्ल कंदड़ जवाबदार इमरान आफरीदी वीडियो बयान जारी कंदे चयो त पीउ जे क़त्ल जे प्लान में क़त्ल कयो वियो आहे। सखर में डॉक्टर करपाल दास ते हमले ऐं संदसि असिस्टेंट वज़ीर अली बुअर जो क़त्ल केस दाख़िल न थी सघियो। न ई जवाबदार पकड़ में अची सघिया। सखर ऐं खैरपुर डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले जो एहतजाज। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं ऐं रैलियूं। कराची सखर सां गॾु ऐं उमरकोट में तक़रीबूं कोठाए शहीद पुलिस एहलकारनि खे भेटा पेश कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 1971 खां हिन वक़्त ताईं सिंध पुलिस जा 2549 एहलकार शहीद थी चुका आहिनि। शहीदनि में 4 SSPs, 1 SP ऐं 22 DSPs शामिल आहिनि। सिंध हुकूमत पुलिस जे शहीदनि जी कुर्बानीुनि खे कॾहिं बि न विसारियो आहे। शहीद पुलिस एहलकारनि जे वारसनि खे पघार, हेल्थ इंश्योरेंस ऐं सरकारी रिहाइश ॾिनी वेंदी। शहीदनि जे ॿारनि जे लाइ स्कॉलरशिप्स ऐं तालीमी इदारनि में दाख़िला जी कोटा बि मुख़तस आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बि शहीद एहलकारनि खे भेटा। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जी अमीनाणी पुलिस ते हमले केस में ज़मानत मंज़ूर। नौशर फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो मुर्तज़ा जतोई पेश थियो। वकीलनि जा दलील ॿुधण बैदि अदालत मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा जतोई चयो त सिंध हुकूमत माण्हुनि जो मांस खाई छॾियो। हाणे रुगो हॾा बचिया आहिनि। अपोज़िशन पार्टियुनि खे गॾियल जदोजहद करणु घुरिजे। मुर्तज़ा जतोई चयो त जेकॾहिं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थी त पीपल्स पार्टी 30 सीटूं न खटे सघंदी। 2018 ऐं 2024 में थियल चूंडूं शफ़ाफ़ न थियूं। ईंदड़ इलेक्शन में बि धांधली थी त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। इंशाअल्लाह असां हुकूमत ठाहींदासीं। गुडू ऐं सखर बिराजिज़ वटि सिंधु दरिया में नंढी ॿोॾि बावजूदि शदाद कोट, कुबो सईद खान ऐं जोई तालकनि में पाणी कोट। सवे आबादगार रस्तनि ते निकिरी आया। शदाद कोट में रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि समेत वॾे अंग में आबादगार शरी। अॻुवाणनि जो चवणु आहे त सैफुल्ला कैनाल मां निकिरंदड़ शाखुनि में पाणी जी अतरादू खोट पैदा कई वई आहे त जीअं ग़रीब आबादगार ज़मीनूं विकिरो कनि।
शदाद कोट ऐं कोबो सईद खान जे समूरनि शाखुनि ऐं वाहन में पाणी जी हथरादू कोट जो नोटिस वठण जो मुतालबो। जोई में बि ज़रई पाणी जी हथरादू कोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। आबादगारनि जो चवणु आहे त जोई ब्रांच जो पाणी बंदि कयो वियो आहे। सारियुनि ऐं वणनि जा फसल सुकी सड़ी रहिया आहिनि। फौरी तौर ते जोई ब्रांच में पाणी छोड़ करण जो मुतालबो। मुल्क में पाणी वहकरनि में लाच शुरू तरबेला काबुल कालाबाग ऐं चश्मा वटि वहकरा मामूल ते अची विया। गुडू ऐं सखर बिराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू वटि मथां वहकिरो 3,34,945 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वहकिरो 2,93,990 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटरी बिराज वटि 1,93,165 क्यूसेक पाणी जा वहकिरा रिकॉर्ड। रिपड़ी भरिसां सिंधु दरिया में चाड़ बाद 10 ॻोठ पाणी हेठि। कमंद केला तिर ऐं ॿिया फसल बि लुड़ी विया। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। फौरी तौर ते टीमूं मोकिले महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वञे। कश्मीर ज़िले में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। तंगवाणी शहर में 7 दुकाननि मां फुलट जी वॾी वारदात। 7 खां वधीक हथियारबंद चौकीदारनि खे हथियारनि जी ज़रूरत यरगमाल बणाए दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म खणी फरार। पुलिस अॻु निंड सुतल। ॾोहारियुनि पुलिस चौकी ॿाहिरां वीडियो ठाहे वायरल करे छॾी। वीडियो में ॾोहारी मलगुज़ार उर्फ़ मलू बेलकाणी ऐं ॿियनि ॾोहारियुनि खे हथियारनि समेत पुलिस चौकी ॿाहिरां बीठल ॾिसी सघिजे थो। रहवासियुनि में ॻणती। रहवासियुनि जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार। कश्मीर में वकीलनि जो बदअमनी ख़िलाफ़ सिविल कोर्ट आॾो कैंप क़ाइमु करे एहतजाज। अमन अमान बहाल कराइण जा नारा। राणीपुर में मुबैना अगवा थियल नौजवान जी बाज़ाबी लाइ वारसनि जो क़ौमी शहारत ते धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। वारसनि जो चवणु आहे त नौजवान पिरी वसाइण खे अगवा कयो वियो आहे। पुलिस मदद करण लाइ तयारु न आहे। शक आहे त नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। DSP गंबट धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। ख़ातिरी बाद धरणो ख़त्म। ट्रैफ़िक बहाल। वाई पांदी भरिसां ॻोठ इस्माइल लगारी वासी 2 नौजवान पुरसरार नमूने गुम। वारसनि जो चवणु आहे त नौजवान इमरान लगारी ऐं नौशाद लगारी ॻोठ खां ड्रिगबाला वेंदे गुम थी विया। ॻोल्हा बाबति दस पतो न पइजी सघियो आहे। नौजवाननि जी ॻोल्हा में मदद करण जी अपील। ऐं T20 सीरीज़ जे फ़ैसिलाती T20 मैच में पाकिस्तान वेस्ट इंडीज़ खे 13 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे 4 विकेट्स जे नुक़सान ते 189 रन्सूं ठाहियूं। साहिबज़ादा फरहान 74 ऐं साइम अयूब 66 रन्सुनि जी शानदार इनिंग खेॾी। जवाब में वेस्ट इंडीज़ जी टीम मुक़ररु 20 ओवर्स में 6 विकेट्स जे नुक़सान ते 176 रन्सूं ठाहे सघी। हसन अली, मोहम्मद नवाज़, हारिस रऊफ़, साइम अयूब ऐं सुफ़ियान मुक़ीम हिकु विकेट वरिती। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जूं सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे वाधायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां काज़ी राबेल। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।